अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़ ख़बरुनि जे अपडेट जे सिलसिले खे अॻियां वधाईंदे तव्हांखे मातली ख़बर ॾालूं। मातली खां असांखे ब्यूरो चीफ राजेश कुमार रिपोर्ट करे रहियो आहे। मातली में ज़रे दवाऊं ऐं भाण जे दुकानदारनि पारां ज़रे भाण जो अघु वधाइण वारे मामले जे एग्रीकल्चर जे डिप्टी डायरेक्टर नोटिस वठंदे मातली में टंडो ग़ुलाम अली में छापा हणी हिकु दुकानदार ते केस दाख़िल करे मातली जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। तॾहिं त केतिरनि ई दुकानदारनि ते हज़ारे रुपया दंड विझी आबादगारनि खे सरकारी अघु मूजिबि भाण 2500 रुपया फी बोरी भाण ॾियण जी वार्निंग ॾिनी। एग्रीकल्चर जे डिप्टी डायरेक्टर अब्दुल वाहिद निज़ामानी, रेवेन्यू ऑफिस जे असिस्टेंट मुख्तार अशरफ रुस्तमानी, यासर नौतकानी, अली रज़ा सोमरो ऐं ॿियनि अमलदारनि सां गॾु मातली में ज़रे भाण जे दुकानदारनि ते छापा हया ऐं उन मौक़े ते मौजूदु केतिरा ई आबादगार जेके भाण ख़रीद करण लाइ आयल हुआ उन्हनि आबादगारनि मीडिया जो ॿुधाईंदे ॿुधायो आहे त खेनि दुकानदार भाण जी बोरी 4250 रुपया में विकिरो करे रहिया आहिनि। साणनि इंसाफ़ कयो वञे। उन मौक़े ते एग्रीकल्चर मातली जे डिप्टी डायरेक्टर वाधू पैसा वठंदड़ वापारियुनि खे रक़म पिणु वापसी ॾियारी। यादि रहे त मातली में ज़रे भाण ऐं दवाउनि जा बासर वापारी आबादगारनि खे ॿिनी हथनि सां फुरे रहिया आहिनि ऐं भाण जी फी बोरी 4000 खां 4200 रुपया में विकिरो करे रहिया आहिनि। मातली खां असांजे ब्यूरो चीफ राजेश कुमार रिपोर्ट करे रहियो आहे। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो GM न्यूज़।